दरिया में भलीकार ऐं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, ठुल जी सूबाई सीट आहे PS2। उन बाबति वक़्त खां अॻु तमामु हिकु वॾो बहस जेको आहे सोशल मीडिया ते जारी आहे। हिन वक़्तु उन सीट ते डॉक्टर सोराब सरकी साहब MP आहिनि। सोशल मीडिया ते इहो बहस आहे त अली हसन ज़रदारी साहब जेके सूबाई वज़ीर आहिनि, ईंदड़ चूंडनि में हो इन सीट ते इलेक्शन विढ़ंदा। डॉक्टर सोराब सरकी साहब ड्रॉप थींदो ऐं इन करे अली हसन ज़रदारी साहब जेके उनजा फ्रंटमैन आहिनि, पयार बिरादरान, उन्हनि खे मैदान ते आंदो आहे, तरक़ियाती कमु कराइनि पिया त डॉक्टर सोराब सरकी खे ड्रॉप कराईंदा। मामिलो आहे छा? जिते मूं वटि जेका मालूमात आहे उहा तव्हां दोस्तनि सां, पंहिंजे नाज़रीन सां शेयर करणु चाहियां थो। मामिलो इहो आहे त डॉक्टर सोराब सरकी साहब वॾे अरसे खां इन सूबाई सीट, ठुल जी सूबाई सीट PS2 ते इलेक्शन विढ़नि पिया, कामयाब थींदा अचनि पिया, हिकु दफ़ा ड्रॉप थिया आहिनि। हाणे जेका गुज़िरियल चूंडूं थी वियूं इन में बि कुझु दुरनि जो इहो ख़्यालु आहे त डॉक्टर सोराब सरकी साहब खटे न सघिया। शफ़ीक़ुर रहमान साहब ऐं ॿियनि कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त इख़लाक़ी तौर ते शफ़ीक़ुर रहमान खोसो साहब कामयाब थी विया, पर हवाउनि जो रुख अहिड़ो हुयो, डॉक्टर सोराब सरकी साहब कामयाब थिया। इहो वरी ॿियो बहस आहे, पर अचूं था, मां मोटी पंहिंजी उन ॻाल्हि ते अचां थो। वॾे अरसे खां इन सीट ते इलेक्शन विढ़नि पिया। अगरि ॻाल्हि कजे इलाइक़े जी तरक़ी डिलीवर करण जे हवाले सां, इन एतिरे अरसे ताईं हिकिड़ो माण्हू बादशाह हुजे, सल्तनत उनजे हवाले हुजे, पर मुंहिंजे ख़्याल में ठुल में रहंदड़ माण्हू, जेकाबाद ठुल क्रॉस करे जेकाबाद वेंदड़ माण्हू हुजनि, या सिंध जे ॿियनि कमनि कारनि सां जंहिं माण्हू जो बि ठुल वञणु थींदो हूंदो, ठुल जा जेके रहवासी आहिनि उहे त बख़ूबी वाक़िफ़ आहिनि त हेॾे वॾे अरसे ताईं बादशाह ऐं इक़्तिदार डॉक्टर सोराब सरकी साहब वटि हुयो, तंहिं बावजूद बि जेतिरो डिलीवर करे सघिबो हुयो, जेतिरो पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघिबी हुई, उहे डॉक्टर सोराब सरकी साहब न करे सघिया आहिनि। हा, इहो बि ठीकु आहे, ॾेई न सघिया आहिनि त ॾुखाइण वारो मामिलो, पर तंहिं बावजूद बि छाकाणि त माण्हू वोट ॾियनि था, माण्हू तव्हांखे कामयाबु कराइनि था, माण्हू तव्हांखे इज़त ॾेई करे मोकिलीनि था, तंहिं बावजूद बि डॉक्टर सोराब सरकी साहब उन अंदाज़ में कमु न करे सघियो आहे। डॉक्टर सोराब सरकी साहब जा जेके तव्हां पंध अगरि ॾिसंदो सेक्रेटरीट में, सिंध सेक्रेटरीट में, तव्हांखे लॻंदो हूंदो त ठुल वारे माण्हुनि खे हिन नवाज़े छॾियो हूंदो। पर मुंहिंजो ख़्यालु आहे, ग़लति बि थी सघां थो, पर घणे भाङे घणनि माण्हुनि जो ख़्यालु आहे, मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त डॉक्टर सोराब सरकी साहब हेॾे वॾे अरसे ताईं इक़्तिदार में रहिया, डिलीवर न करे सघिया आहिनि। हाणे उते पार्टी मुतबादिल माण्हू तयारु करण जी कोशिशि कई आहे, छाकाणि त हीअ जेका इलेक्शन हुई हिन में डॉक्टर लूज़ कयो। अगरि हवाउनि जो रुख बहितर न हुजे हा त डॉक्टर सोराब सरकी हारियल ई हुजे हा ऐं पार्टी खां हीअ सीट निकिरी वेंदी। तंहिंजे करे क़यादत इहो हाणे फ़ैसिलो कयो आहे त उते को मुतबादिल माण्हू आणिजे जेको रुॻो भाकुर पाइणनि खां सवाइ अमली तौर ते माण्हू खे डिलीवर करे, माण्हुनि जा कमु थियनि, तरक़ी थिए, रोड रस्ता हुजनि, छाकाणि त माण्हू बदज़न थी विया आहिनि। उन खां पोइ पार्टी ख़ासि तौर ते अली हसन ज़रदारी साहब सां वेझा आहिनि। अब्दुल मजीद पयार साहब रिटायर ब्यूरोक्रेट आहिनि, उन्हनि जो पुटु आफ्ताब पयार, उहो तमामु घणो वेझो आहे अली हसन ज़रदारी जे। उन्हनि जो इहो ख़्यालु आहे, घणनि धुरनि जो पंहिंजी जाइ ते, लेकिन हुननि इन्हनि माण्हू खे अॻिते आंदो आहे ऐं मुस्तक़बिल में इहे इम्कान आहिनि त पार्टी मजीद पयार साहब जो जेको फर्ज़ंद आहे आफ़ाक पयार, टिकटॉक ते तव्हां उहो ॾिठो हूंदो, तमामु घणो वायरल हूंदो आहे, सुठा जेके हुननि जा वीडियोज़ आहिनि उहे बि नज़रनि मां गुज़रंदा आहिनि, असांजे तव्हांजे नज़रनि मां गुज़रंदा हूंदा। उन्हनि खे मैदान में आणींदा ऐं पार्टी खां टिकट उनखे वठी ईंदा, डॉक्टर सोराब सरकी साहब ड्रॉप थी वेंदो। असल मामिलो आहे ईअं। अली हसन ज़रदारी साहब लाइ जिन धुरनि जो ख़्यालु आहे त अली हसन ज़रदारी साहब को इलेक्शन विढ़ंदा, अली हसन ज़रदारी साहब इन सीट ते इलेक्शन न पिया विढ़नि। उहे उन्हनि पंहिंजो हिकिड़ो हल्को ठाहे छॾियो आहे ठठे में, जितां हू कामयाबु थियल आहिनि, हाणे बि उतां इलेक्शन विढ़ी करे कामयाबु थी आया आहिनि। उहो उन्हनि जो हाणे हल्को थी वियो आहे, छाकाणि त शिराज़ी मलकाणी सभु हिकिड़ी पार्टी में आहिनि। हाणे उते अली हसन ज़रदारी साहब लाइ को मसइलो कोन्हे को, उहे न पिया अचनि। असल जेका मामिलो आहे उहो इहो आहे त पार्टी क़यादत इहो महसूसु करे वरितो आहे त डॉक्टर सोराब सरकी साहब वॾे अरसे ताईं रहिया, डिलीवर न करे सघिया। हीअ जेका इलेक्शन हुई आहे, अगरि हवाउनि जो रुख मुखालिफ़ हुजे हा त डॉक्टर सोराब कामयाबु न हुजे हा, शफ़ीक़ खोसो साहब अची वञे ऐं पीपुल्स पार्टी खां जेका हीअ सीट आहे इहा हली वेंदी। तंहिंजे करे हिननि हीअ माण्हू पयार बिरादरान खे मैदान में आंदो आहे, वॾे ज़ोर शोर सां जेके स्कीमूं डॉक्टर सोराब न कराए सघियो उन्हनि ते बि ॾंडो ॾेई करे उहे बि कमु थियनि पिया, उहे रोड बि ठहनि पिया।
ॿिया जेके रोड रस्ता आहिनि उनजो ॼार विछाइजे पियो। तव्हां वीडियोज़ ॾिठा हूंदा आफ़ाक़ पंयार साहिब जा, उहे साइकिल हलाइनि था, असल उहो ॾेखारणु चाहिनि था टेक्निकल अंदाज़ में त भई ही रोड हाणे अहिड़ा ठही विया आहिनि, तव्हां हीअं फास्ट तरीक़े सां साइकिल हलाए सघो था, ड्राइव करे सघो था। उहे मैदान में अची विया आहिनि। ऐं पाण हाणे घणे भाङे चई सघूं था त डॉक्टर सोराब सरकी साहिब जो घणे भाङे जेको वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। फ़ैसिला चेंज थी बि सघनि था अॻिते हली करे, माफ़ी तलाफ़ी बि थी सघनि थियूं, डिलीवर बि करे सघनि था, अञा खोड़ टाइम पियो आहे इलेक्शन में। पर घणे भाङे पार्टी इहो फ़ैसिलो कयो आहे। ईअं बि चई सघूं था त पार्टी हिकिड़ो भउ ॾेई छॾियो आहे त बाबा तव्हां डिलीवर नथा कयो, कमु नथा कयो, त तंहिंजे करे तव्हांखे हटाए करे ही माण्हू बि अची सघनि था। ऐं विच में डॉक्टर सोराब पंहिंजो जेको स्टाइल आहे उहो चेंज बि करे सघे थो, माण्हुनि जा कम बि करे सघे थो। तरक़ियाती असल मामिलो आहे तरक़ियात, ठुल सॼो उजड़ियल आहे, तबाह थियल आहे। रुगो टाउन कमेटी जा पैसा प्रॉपर नमूने सां ख़र्च थियनि था हर महीने जेके अचनि था, तॾहिं बि मुंहिंजे ख़्याल में इन अरसे में जिते अरसे में डॉक्टर सोराब सरकी साहिब जिते अरसे खां वठी MP लॻल आहिनि त ही जेको ठुल आहे ही पैरिस बणिजी वञे हा। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कंदुसि त टिकटॉक त भले आफ़ाक़ पंयार साहिब सुठा ठाहिनि था, हाली हुननि जी हले बि अथी, ज़रदारी बिरादरान सां जा मामला ठीकु आहिनि, कम बि मिलनि था। पर उन्हनि खे ॿुधाईंदो छाकाणि डॉक्टर सोराब बि माण्हू सां मिलंदो, ॾाढो मिलण जुलण ॾाढो भलो ज़बरदस्त। पर इन टिकटॉक ठाहिण सां बि मुंहिंजे ख़्याल में सियासत न थींदी। तंहिंजे करे अगरि उन्हनि खे पार्टी मौक़ो ॾे त पोइ हुननि खे बि टिकटॉक खां, फेसबुक खां, इन्हनि खां ॿाहिरि निकिरी करे अमली तौर ते माण्हुनि जी ख़िदमत करणु घुरिजे। हिकु भेरो त कंहिं न कंहिं बहाने सां भले उन्हनि खे इहो मौक़ो मिली बि वञे, पर मुंहिंजे ख़्याल में हाणे उतां जे माण्हुनि में ठुल, इन पस्तगिरदाई माण्हुनि में तमामु घणो शौर अची चुको आहे। तंहिंजे करे पोइ आफ़ाक़ पंयार साहिब बि इन टिकटॉक ऐं ही फेसबुक जे ज़ोर ते घणो टाइम न हली सघंदा। पर हिन वक़्तु इहो क्लियर थी वियो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत इहो फ़ैसिलो कयो आहे, इहो फ़ैसिलो नथा चई सघूं, महसूसु कयो आहे त ठुल में मुतबादिल को माण्हू हुजणु घुरिजे जेको निज पीपुल्स पार्टी जो हुजे। असल मामिलो सॼो ई आहे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।